जय झूलेलाल। पाण अची विया सुल्तानपुर रायसेन सुल्तानपुर बाबा हरिगिरी साहब जी तपोभूमि ते। अचो हाणे हुननि जी कुटिया साहिब जो दर्शन कंदासीं। तव्हां ॾिसी रहिया आहियो इहा कुटिया साहिब, जंहिंमें बाबा जन पाण इहे जॾहिं घास फूसी हूंदी हुई तॾहिं पाण वेही करे हिते सत्संग कराईंदा हुआ। मौज वेंदी हुई, मौज बचियल आहे। अचो हे स्थान आहे जिते बाबा जन वेंदा हुआ। कुटिया साहिब जो दर्शन कंदासीं। तव्हां ॾिसी रहिया आहियो बाबा जन जी तपभूमि, बाबा हरिगिरी साहब, पदमजन साहब, अशोक जी साहब सभी जो आसन स्थान है। अॼु हिन पवित्र स्थान जा असां दर्शन करण आया आहियूं। असांजे मम्मी पापा जी अॼु 44वीं शादी जी वर्षगांठ वेडिंग एनिवर्सरी जे अवसर ते हिननि खे हिन तपभूमि ते वठी अची करे दर्शन कराया आहिनि। ऐं बाबा जन खां आशीर्वाद घुरियो आहे कि इहे थोरी सदाईं सलामत हुजे, स्वस्थ हुजनि, मस्तु हुजनि, खिलंदा रहनि ऐं हमेशह मस्तु हाणे स्वस्थ जीवन प्रदान करनि बाबा जन। ऐं हुन पर अचनि वरी बस इन बाबा जन की कृपा है। सच्चे साईं की जय। जय झूलेलाल। तव्हां ॾिसी रहिया आहियो असां सुल्तानपुर साहिब में आया आहियूं, जिते बाबा हरिगिरी गोस्वामी साहब जी तपस्थली, जिते उन्हनि रही करे पंहिंजो तप कयो ऐं हिन स्थान ते पवित्र स्थान ते अची असां दर्शन कया आहिनि। अचो असां तव्हांखे बाबा हरिगिरी साहब जी समाधि साहब जा दर्शन करायूं। ये तव्हां ॾिसी रहिया आहियो बाबा हरिगिरी साहब सुल्तानपुर वारा पाण जेके हाजरा हजूर संत उन्हनि जी समाधि साहब जा दर्शन। चवंदा आहिनि कि सिद्ध पवित्र स्थान ते वञे 2 मिंट 5 मिंट वेही करे कोई उठिजे ईअं हिकदमि न वञणु खपे। 2 मिंट पाण हिते वेहींदासीं बाबा हरिगिरी साहब जी समाधि ते। हलो हाणे पाण असीं हली रहिया आहियूं साईं पदमगिर साहब जी समाधि ते, जेके बाबा जन पंहिंजे हयात हूंदे ई गद्दीअ ते स्थापित कयो हुयो। साईं अशोक गिरी गोस्वामी बाबा जन खां पोइ गादी नशीन हुआ।
तव्हां ॾिसी रहिया आहियो सुल्तानपुर में गुरुनि जी समाधि साहिब जो दर्शन कयासीं। हाणे हेॾे नज़ारा ॾेखारींदासीं। ये पाण सुल्तानपुर में आया हूँ। सुल्तानपुर में साईं जन जो शिवलिंग स्थापित आहे। इहो शिवलिंग जो बाबा जन पाण पाकिस्तान मां मथियों हिस्सो इहो पाकिस्तान जो आहे ऐं पाकिस्तान मां पियो हुयो। हे हेठियों हिस्सो होशंगाबाद मां वठी करे पोइ हिते स्थापित कयो वियो आहे। जलधारी जेका आहे इहा होशंगाबाद मां वरिती वई आहे ऐं इहो शिवलिंग जेको आहे इहो पाकिस्तान जो आहे। हुन समय ते बाबा जन पाण खणी आया हुया। हाणे वञी हिनखे स्थापित कयो वियो आहे बंटी साईं द्वारा।